नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त शादी के नाले ते माण्हू खे ठगींदड़ टोले ख़िलाफ़ केस दाख़िल फर्स्ट एडिशनल सेशन जज सोहेल अहमद जतोई के हुक्म ते ए सेक्शन थाने ते मोहम्मद मुराद सब्ज़ोई की फरियाद ते केस दाख़िल किया वियो है। कंदकोट में ठगन जो एक टोलो जेको पंजाब के सराइकी पट्टी से ताल्लुक़ रखे तो वो सिंध के अबुज मारूरन के शादी के लालच ॾेई ॾाज के नाले ते लखे रुपया वठी शादी कराए तो कुछ ॾींहंनि खां पोइ कोर्ट में पटिशन दाख़िल कराए ज़ोरी निकाह कराइण जा इल्ज़ाम हणी छोकरिन खां पोइ पंहिंजे हक़ में बयान ॾियारे ऐं छोकरियूं भी वापस कन था। अड़े ठगन खिलाफ़ वकील हाई कोर्ट दुर मोहम्मद सब्ज़ोई की मार्फत सेशन कोर्ट कंदकोट में पटिशन दाख़िल कई वही है, जंहिंजी ॿुधणी खां पोइ फर्स्ट एडिशनल सेशन जज सोहेल अहमद जतोई की अदालत फराडी टोले फौजिया शाजिया उर्फ अक्सा नोमान मोहम्मद दीन आसिफ पंजाबी ऐं दलाल मोर मज़ारी खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो है, जंहिं खिलाफ़ ए सेक्शन कंदकोट ते केस दाख़िल किया वियो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।